अॻिते वधंदे असां ख़बर पहुचाईंदासीं मेहड़ मां, जिथे उमेर रुबाब जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे मेहड़ जी अदालत में पेश कयो वियो। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो मेहड़ में उमेर रुबाब जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे मेहड़ जी अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। पुलिस खां ईंदड़ ॿुधणी ते अख़बाराई रिपोर्ट बि तलब कई वई आहे। अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो मेहड़ में उमेर रुबाब जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे मेहड़ जी अदालत में पेश कयो वियो आहे। ख़बर पहुचाई पिया मेहड़ मां, जिथे उमेर रुबाब जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे मेहड़ जी अदालत में पेश कयो वियो। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस खां ईंदड़ ॿुधणीअ ते अख़बाराई रिपोर्ट पिणु तलब कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। अपडेट कंदा हलूं तो मेहड़ में उमेर रुबाब जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे मेहड़ जी अदालत में पेश कयो वियो।